मूंखे त पहिरीं शक हुयो। उहो ई जेको तव्हांखे अंदर ई अंदर में खाई रहियो आहे। चङो थियो जो तव्हां दिल जो उबार ॿाहिरि कढी छॾियो, न त केसीं ताईं तव्हां ईअं कुड़ंदा रहो। मुझे गारियों के बुद्धि तनार थियो के शहला है शुकफ्ता भी हो रही। खान आखिर केसीं ताईं सच ते पर्दो विझंदो रहंदे? जेको कदम खयो अथई उन जो अंजाम त इहो ई निकिरणो हुयो न। कहिड़ो कदम कयो आहे? यामिन ॾीए जे हेठां त ऊंद ई हूंदी आहे, बाक़ी माण्हुनि खे त सभु ख़बर हूंदी आहे। खान जेको थियो सो थियो, मासी खे खोटण जी का ज़रूरत न आहे। आइंदा बदनामीअ खां बचण जी कोशिश कर। ॾिसो हाणे पाणी मथे तां गुज़री चुको आहे, अहिड़ी साल खां बींगई भली आहे। मां तव्हां सां गॾु आहियां न, हर कदम ते मां तव्हां सां गॾु आहियां। तू ये छा पई चईं? यकीन न थो अचे न, मुझे शइ लॻा वेठी न हिते। तोखे इहा ख़बर हुई? तो बि मूंखे न ॿुधायो। कहिड़ो नेकीअ जो कमु हुयो जो मां तोखे ॿुधायां हा? वरी बि हद थी वई यार। हवेलीअ में एॾो वॾो वाक़ियो थी वियो, तलाक थी वई, हलालो थी वियो ऐं मूंखे ख़बर ई न आहे। यकीन कर शगुफ्ता, मूंखे बि ख़बर न हुई। इहा हक़ीक़त आहे। मां त पाण हॉस्टल हुयसि, मुंहिंजे पोइतां ई सभु कुझु थी वियो। जॾहिं मां घर आयसि त मूंखे अम्मा ॿुधायो। ऐं तूं इहो सभु थियणु ॾिनो? मुंहिंजी ग़लती हुई। मां पाण ॾाढो विढ़ी आहियां सोफिया सां। इहो फ़ैसिलो क़बूल न करणु घुरिबो हो हिनखे। ठीकु आहे, हू मुंहिंजो बाबा आहे, पर सोफिया बि त पंहिंजी आहे। असां टई नंढे हूंदे खां गॾु पलियूं आहियूं ऐं हिकु ॿिए जूं सहेलियूं आहियूं। मां पाण बाबा जे हिन फ़ैसिले खां नाराज़ आहियां। मूंखे पाण शर्म पियो अचे। हद करे छॾी तूं सोफिया। तव्हां ईअं सड़ंदियूं रहंदियूं ऐं मरंदियूं रहंदियूं, पर पंहिंजे हक़ लाइ न विढ़ंदियूं। तव्हां कॾहिं बि पंहिंजा फ़ैसिला पाण न करे सघंदा। सभु कुझु ॼाणींदे बि तव्हां ग़लति फ़ैसिला कंध झुकाए क़बूल कंदियूं रहंदव ऐं नतीजो तव्हांजे साम्हूं आहे। मुंहिंजी ग़लती हुआ। ग़लती न, ब्लंडर आहे तुंहिंजो, जेको हाणे तूं सॼी ज़िंदगी बर्दाश्त कंदी रहंदी। हाणे तूं पंहिंजी ज़िंदगी हिकु नफ़्सियाती मरीज़ वांगुरु पई गुज़ारींदी। हुन मां त गुज़री रही आहे न, अञा कीअं गुज़रंदसि। ऐं मामा इहो खानू छा पियो चवे? मां अचां थी। तुंहिंजो यार खानू इहो इल्ज़ाम मामा तो ते छो पियो लॻाए? इल्ज़ाम न आहे, इहा हक़ीक़त आहे। छा? खान तो त हमेशह मूंखे पंहिंजो दुश्मन ई सम्झो आहे। कॾहिं तूं मूं ते एतबार बि करे ॾिस।
त पोइ तोखे ख़बर पइजी वेंदी त महरन असांजी दिलि केतिरी वॾी आहे। जंहिं ते एतबार कयव उनजो किरदार बि त ॾिसी वरितव न। इहो त असांजो शक आहे न, थी सघे थो ईअं न हुजे जीअं असां सोचे रहिया आहियूं। ईअं ई आहे ख़ान, तव्हांजे मना करण जे बावजूद बि खानो असां निकिरी वई ऐं हाणे खानूअ जा इहे ठठ ठांगर इहो सभु कुझु छा आहे? हक़ीक़त खां अखियूं छो था फेरियो? भला तूं मूंखे इहो त ॿुधाए त इहो तुंहिंजो सूफ़िया सां इश्क आहे या उनजी जायदाद जी हवस? मैडम ईअं न आहे, मां सबूत जी ॻाल्हि थो कयां। जिते ग़ैरत जो मामिलो हूंदो आहे न उते सबूतनि जो इंतज़ार न आहे कबो ख़ान। जेसि ताईं तव्हां पंहिंजे अखियुनि सां न ॾिसंदो तेसि ताईं भले इहो सभु कुझु थींदो रहे, ईअं न? मैडम मां ईअं किथे थो चवां, कावड़ में कुझु करे वठां, मां पहिरियों वांगुरु ईअं पशेमान थियो नथो चाहियां। त पोइ ठीकु आहे, हथ ते हथ रखी वेही रह, सबूतनि जो इंतज़ार कर ऐं सूफ़िया खे छॾे ॾे त असांजी इज़त जूं लीड़ू लीड़ू करे छॾे। हिकु अलाह इहो हिकु सिज आहे त पंहिंजे अखियुनि सां ज़रूरु ॾिसंदे। मां खानू जे बगैर नथी रही सघां, भले कोई मूंखे मारे छो न छॾे। या अल्लाह, हाणे त यामीन खान खे बि शक थी वियो आहे त मुंहिंजी ज़िंदगी जा वधीक मुश्किल थी वई आहे। शगुफ्ता प्लीज मुझे मदद कर, प्लीज। मदद कयां? हाँ शगुफ्ता, तू मदद करे सके थी प्लीज, न तो मुझे खानो जो जीवन जंजाल थी वेंदो। न खानो यामीन खान जे घेर खां बची सघंदो, न मां किथां जी रहंदसि? तू मामा यामीन खां तलाक वठ, छो त इन खां सवाइ ॿियो कोई ऑप्शन न आहे। हुन बि त तोखे तलाक ॾिनी हुई न, हिन दफ़े तू पंहिंजी मर्ज़ी सां तलाक वठ, पोइ जेको तुंहिंजे दिलि में अचे उहो कजाए। अहिड़ी तरह त तू पंहिंजी ज़िंदगी सुकून सां न गुज़ारे सघंदी आहे ऐं नई वरी घणो वक़्तु हली सघंदो। केर बि अहिड़े तालुक खे बर्दाश्त न करे सघंदो सोफिया। ईअं त मां बि तुंहिंजो साथ न ॾेई सघंदसि। ऐं बाक़ी जेकॾहिं तूं तलाक थी वठी त मां तोखे सपोर्ट कंदसि ऐं मुंहिंजे ख़्याल सां त शैला खे बि बुरो न लॻंदो। शैला पढ़ियल लिखियल आहे ऐं हूअं बि हुन कॾहिं बि मामा जे ग़लति फ़ैसिलनि खे तरजीह नाहे ॾिनी। इहा हिकु अलॻि ॻाल्हि आहे त बदकिस्मतीअ सां मामा यामीन खान शैला जो पीउ आहे, न त उहो केतिरो वक़्तु अॻे ई तोखे हुन खां धार थियण जो मशवरो ॾेई छॾिया। शगुफ्ता, तव्हां कहिड़े क़िस्म जा इंसान आहियो मूंखे सम्झ में नथो अचे। तव्हां पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ नथा उथारियो ऐं पाण ते ज़ुल्म थींदे बर्दाश्त था कयो। वाए छा कयूं पुट, असीं त मिशकीन माण्हू आहियूं। कानून छाजे लाइ आहे? तव्हां उनजो दरवाज़ो छो नथा खड़कायो? कानून जो दरवाज़ो? यस, कानून में रिपोर्ट लिखायो। हू तव्हां ते एतिरो तशद्दुद थो करे। अड़े अब्बा, ख़ैर कर, असीं मिशकीन माण्हू वरी रईस जे ख़िलाफ़ रिपोर्ट करायूं? यस, छो न? हुन तव्हां ते एतिरो तशद्दुद कयो आहे। अब्बा, इहा नई ॻाल्हि न आहे असांजे लाइ।
असां ग़रीबनि जे भाग में ही इहो लिखियल आहे। तो पोइ तव्हां पंहिंजे भाग खे बदलायो। चेंज योरसेल्फ। ज़ुल्म जे खिलाफ आवाज़ उथारियो। Why you are silent? तू ख़ामोश छो आई? ज़बान छो नथो खोली? साईं, मां छा ॻाल्हायां? Come on, उथ, मां तोसां गॾु थो हलां। केॾांहुं साईं? पुलिस स्टेशन पियो काढे। ऐं हू टीचर आहे, उनजो छा नालो आहे? साईं, मास्टर अली नवाज़। यस, मास्टर अली नवाज़। उनखे पाण सां गॾु था वठी हलूं। साईं, मास्टर अली नवाज़ असां गॾु थाणे ते हलंदो? यस, व्हाई नॉट? छो न हलंदो? असां ॿई गॾु गवाही ॾींदासीं। मास्टर अली नवाज़ रेस जे ख़िलाफ़ गवाही ॾींदो? Yes, he is a progressive man who in a वडेरा सिस्टम जे खिलाफ आहे। अड़े अब्बा, मुंहिंजो त मथो थो फिरे। ही तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करे रहियो आहीं? मास्तर जी अब्बा मजाल आहे जो रईस जे ख़िलाफ़ शाहिदी ॾे। शाहिदी त परे जी ॻाल्हि आहे, हू त मूंखे ॻोठी छॾे हलियो वेंदो। तूं हुन सां ॻाल्हाए त ॾिस, पाणे ख़बर पइजी वेंदई। Yes, I talked to him. मां उन सां ॻाल्हायां थो। हाँ हाँ, भले तूं आज़मायो ॾिसीस। असां रईस जे ख़िलाफ़ कॾहिं थाणे ते कोन वेंदासीं। ही पंहिंजो कारो मुंहुं कराइणो आहे असांखे। उन ई जो खाऊं ऐं उन ई जे ख़िलाफ़ रिपोर्ट करायूं। ऐं न ई वरी तोखे का शाइदी ॾियण जी ज़रूरत आहे। तूं असांजो नियाणो आहीं ऐं रईस जो महिमान। जेको ई असांजे नसीब में लिखियल आहे न, उहो ई असांखे भोगण ॾे। बस तूं रुगो हिनखे इहो सम्झाए त रईसनि जी नौकरी छॾे ॾे। असां मिसकिननि लाइ इहो ई काफ़ी आहे बा। Oh, you people are intolerable. पुट मानी त खायो वञे। नाराज़ थी वियो। हाणे हिन जे चवण ते लॻी थाणे वञूं, पंहिंजी मिठी पलीत करायूं। जे तारीख़ ते मूं रखियो आहे उन ते कंदुसि। मां वांदो कोन आहियां। छा ॻाल्हि आहे? सही, कुछ मेहमान अची विया आहिनि। किथां आया? चोर रुपया कराची में आया आहियूं। कराची खां आया? जी सर। वठी अचे। अली साहब, तव्हां एतिरो टेंशन न वठो। टेंशन न वठां? हा, इहो हिननि जो रोज़ जो मामूल आहे। तव्हां केतिरो आसानी सां था चओ त इहो उन्हनि जो रोज़ जो मामूल आहे। छाकाणि त मूंखे ख़बर आहे हिते नौकरनि ते रोज़ानो रेसनि जा जूता वसंदा आहिनि। जूता? कानू के रईस बेदर्दी सां मारियो आहे। मां पाण उनखे कानू खे छॾायो, न त रेस उनखे जान सां मारे छॾिया। छो?
एतिरो छो मारियो अथसि? Yes, this is the problem. That's why I'm saying. You understand? मां छा थो करे सघां? जेको मां तव्हांखे चवां थो, लिसन, तव्हां पंहिंजी कम्युनिटी लाइ उथी पियो, आवाज़ पंहिंजी उतारियो, पंहिंजा मसला हल करायो। तव्हां नथा सम्झो। रेसन जे ख़िलाफ़? छो? तव्हां पाण ई त उन्हनि जे ख़िलाफ़ हुयो, उन्हनि जे रवैये जे ख़िलाफ़, उन्हनि जे ज़ुल्म ऐं ॾाढ जे ख़िलाफ़ हुयो। यस। उहो त आहे साईं, पर अच्छा मिस्टर अली, तव्हां हिते जे सिस्टम खे कोन था सम्झो। हितां जो सिलसिलो कुझु ॿियो आहे। असां इन ई ॻोठ में रहूं था ऐं इन ई ॻोठ में रही करे that you can't fight with rice. हुन ॾींहुं त तव्हां ॾाढा इंटेलेक्चुअल पिया थियो। ॻाल्हियूं त तव्हां घणियूं कयूं हुन ॾींहुं ऐं ॾाढा रोशन ख़्याल बि थिया पिए। उहो त सही आहे पंहिंजी जाइ ते, सिर्फ़ ॻाल्हियुनि जी हद ताईं बस। मासी सोनी बिल्कुलु सही पई चवे। छा? तव्हां बुज़िल ऐं बेहिस आहियो सभु। मेरा नाम है वजूद्दीन शेख और यह मेरे पार्टनर इस्लामुद्दीन गनी। अच्छा अच्छा। हम दोनों का कंस्ट्रक्शन का बिजनेस है। और बोलो ये अगर मेहमान आ रहा है, शरबत पानी करता। सर मैं तो शुगर का पेशेंट हूँ, मैं शरबत तो नहीं पी सकता। प्लीज मेरे लिए फीकी चाय मंगवा दीजिए। अच्छा 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 बाबा, ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ी फिकी चांहि ठहाराए वठो ऐं बाक़ी हिन दोस्त जे लाइ शरबत जो गिलास खड़ी है। जी, वो आप कंस्ट्रक्शन की बात कर रहे थे, आप बिल्डर्स हैं? जी हाँ। तो यहाँ गांव में कोई कंस्ट्रक्शन वगैरह करना चाहते हैं आप? जी नहीं साईं, आजकल हम ग्वादर में काम कर रहे हैं। अच्छा अच्छा अच्छा। यहाँ एक खातून सोनी। जी जी, सोनी और उसकी फैमिली से मिलने आए हैं। सोनी से? उनका पता पूछ रहे थे तो बताया कि आपके यहाँ काम करती हैं। अच्छा अच्छा अच्छा, लेकिन आप उससे किस सिलसिले में मिलना चाहते हैं? वहाँ ग्वादर में थोड़ी सी जमीन है सोनी और अजीजा के नाम, उस सिलसिले में उन्होंने। अच्छा जी, वो हम लेना चाहते हैं। तकरीबन सौदा हो चुका है, बल्कि अजीजा ने कुछ रकम ले भी ली है। बाकी सोनी के दस्तखत चाहिए। एग्रीमेंट साइन हो जाए तो बाकी रकम सोनी को मिल जाएगी। कितने में सौदा किया है आपने उनसे? जी 4 करोड़ में। 4 करोड़ में सौदा हुआ है। 2-2 करोड़ दोनों को मिल जाएंगे। अच्छा अच्छा अच्छा, 2-2 करोड़ दोनों को मिलेंगे। अच्छी बात है बाबा, गरीबों की जिंदगी संवर जाएगी। लेकिन ऐसा है बाबा कि वो तो चूंटकों में गए हुए। पर गए हैं सर? बाबा वो चूंटको, मेरे ख्याल में आप वो नहीं समझे। वो क्या होता है कि कपास के फसल पर जो फूल होते हैं ना, उनकी जब वो चुनते हैं तो हम उसको चूंटको कहते हैं। तो मेरी जमीन काफी दूर है, वहां पर वो काम पे गए हुए हैं। अच्छा अच्छा। अब आप ऐसा करें कि वो कागजात मुझे दे के जाए, मैं माई सोनी से अंगूठा लगवा दूंगा और आप आकर मुझसे ले लीजिएगा। क्यों साईं, वो दस्तखत नहीं कर सकती? अरे बाबा, ये अनपढ़ लोग हैं, मेहनत मजदूरी करने वाले बेचारे। अच्छा अच्छा। बुरा ना मानिएगा साईं, एफिडेविट साइन होगा ओथ कमीशन के सामने और वहां पर माई सोनी को होना जरूरी है। सर आप तो जानते हैं ना कि पैसों का मामला है। अच्छा अच्छा, हाँ तो ठीक है, फिर आप अपना फोन नंबर मुझे दे के जाए। 2-4 रोज में वापस आ जाएंगे तो मैं आपको फोन पे इतला दे दूंगा, आप आ जाइएगा।
जी बेहतर साईं, हमें इजाजत दीजिए। अरे नहीं भाई, ऐसे कैसे आप जाएंगे? आप खाना वाना खाएं हमारे साथ, ऐसे नहीं जाने देंगे हम आपको। नहीं साईं, आपका बहुत शुक्रिया। असल में हमें बहुत दूर जाना है, कराची, देर हो जाएगी। नहीं बाबा देखें, ये हमारी रवायत के खिलाफ है। आप आए हैं, हमारे मेहमान हैं, कम से कम हम खाना खाए बगैर तो हम आपको नहीं छोड़ेंगे। अरे मौला, ओ छोरा, पुट खानू, समझा थी तो तू ॾाढो फाथल आई। तुझो दिल किथे अटकियल आहे, तू मजबूर आई। पर ना मां, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। तूं जीअं चवंदी मां उअं ई कंदुसि। मां शानू सां ई शादी कंदुसि। हाणे त ठीकु आहे न, तूं परेशान न थी। मां शादी जी ॻाल्हि कोन थी कयां, मां त हवेली जी ॻाल्हि थी कयां। बस तू शहर हलियो वञ। शहर में तोखे किथे न किथे गाॾी हलाइण जी त नौकरी मिली वेंदी न। ठीकु आहे मां ईअं ई कंदुसि। कंहिंजी बि फोन पुट? मां दोस्त जो फोन हुयो। दोस्त जी फोन हुई त पोइ ॻाल्हाइसि छो न? अॼु खां पोइ रईस जे दर तां पंहिंजो दाणो पाणी ख़तम ई सम्झ। हा मां। केॾां पुट? मां अचां थो। हा वञ, पंहिंजे दोस्त सां ॻाल्हाए अच। वॾो परेशान हूंदो तुंहिंजे ॻाल्हाइण लाइ। मां अंधी आहियां, अलाए चरी आहियां, जहिड़ी करे का ॻाल्हि ई कोन थी सम्झां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।